बाबरे ॻाल्हि थिए सिधी ये जेको तुंहिंजो भाउ न वापारी इन्हे खे ऐं जेके ॿ भाइटिया अथई मान्यर महिरबानी करे इन्हनि खे हितां कढ जेसि ताईं हे टई तारा हिते मौजूदु हूंदा घर में किरिया पिया हूंदा मूंखे सुख जो साध करण ॾींदा ई कोन पुट खे बि रहण कोन ॾींदा हिते। हाँ मां बाबो सही तो चवे जेॾी महिल दर खां ॿाहिरि थो निकिरा न इहो मुराद ऐं शिरल मुंहिंजो अॻु जले बीठा आहिनि। पोइ ॾियो हुननि खे पंहिंजा 5 लख 5 लख को थोरा कोन्हनि के जो साए हलिया वेंदा। अमां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा तूं हुननि जी भेण तोखे 5 लख कोन ॾींदा? मां हुन खां लहणा कान थी मुंहिंजो मुड़ुसु जहिड़ो आहे पुट जवान आहे मां का बेवा काना जो भाउ मुंहिंजी मदद कंदो। अम्मा हिन मुड़ुस खां त तूं बेवा भली हुई हिन गुग्गीअ जी त मुंहिंजे मथां अलाए कहिड़ी जी कावड़ बीठी आहे लहेस ई नथी। बाबा जेको तो असांजो अंदरि साड़ियो आहे न त अहिड़ो कंहिं बि न साड़ियो हूंदो। तुंहिंजो ई माणे जो ॿिन्ही जो मुंहिंजे ख़िलाफ़ अंदरि सड़ियल अथव त मां छा थो करे सघां। तो अॼु ताणी कहिड़ा फर्ज़ पूरा कया आहिनि ज़ाल जा जेके हक़ आहिनि उन्हनि खे त खणी छॾ न्याणी जा कहिड़ा फर्ज़ पूरा कया अथई मुंहुं मरंदे न त क़बर में कीड़ा पवंदे कीड़ा सिवाय ने पिटण कुटण जे तव्हां वटि रहियो ई छा आहे। पिटियो पिटियो हथ खणी पिटियो कढो मुंहिंजो पाणू केरु त तव्हांखे रोकी पिटियो पिटियो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।